मोहतरम साथियों, असां अॼु सिंध जे हिकु अज़ीम शहर मोरो में तारीख़ी शहर मोरो में मौजूदु आहियूं ऐं असां पंहिंजे प्यारे हिकु साथी मोहतरम अज़ीम सिंधी सां गॾु आहियूं जेको पाण हिकु बहितरीनु शाइर अदीब ऐं सियासत में हिकिड़ो वॾो कलीदी किरदारु अदा कंदड़ माण्हू आहे। ख़ासि कुझु मालूमात वठूं था ऐं हुनजो तारीफ़ कयूं था। ऐं अज़ीम साहिबु तव्हां पंहिंजो मुकमल तारीफ़ कराइजो। सही नालो अब्दुल अज़ीम ऐं शाइरी में अज़ीम सिंधी जे नाले सां सिंध में थोरो सुञाणा हिते ई रहंदो आहियां। असांजे हिन रोड खे अज़ीम सिंधी रोड चवनि अचे थो चवनि पहले मतिलबु खणी तव्हांजी आहे एम ताईं थी सिंधीअ में तव्हां ते हाँ ये सिंधी में जेका अथव मुंहिंजी हाँ सॼी सिंध में थर्ड पोजीशन पॉलिटिकल नौकरी मां कान वरिती। तव्हांजो जेके अदबी शख़्सियतूं ऐं सियासी रहियूं अदबी शख़्सियतूं हुयूं उन सां तमामु घणी वेझिड़ाई रही। ख़ासि तौर ते तव्हां ज़िक्र कंदा आहियो त काज़ी फैज़ मोहम्मद जेको हालाणीअ वारो हो, शाइर बि हो, नावल निगार बि हो, अदीब हो ऐं वॾी ॻाल्हि त सियासतदान बि हो। उन खे बि तव्हां वेझड़ो ॾिठो, उन जे मुतालिक़ असांखे कुझु ॿुधायो। सही असुलियत ॻाल्हि इहा आहे, तव्हां अहिड़ी ॻाल्हि कई आहे। यकीन कयो त मूं ते रब जी एॾी वॾी महिरबानी आहे। हर फील्ड जा जेके वॾा माण्हू आहिनि नाले वारा ना वॾा माण्हू वरी ॿी ॻाल्हि थी नाले वारा उन्हनि सां मुंहिंजी दोस्ती वारो माना भाई ईअं न सलाम थो आहे पर किथे बि मिलंदा त कन जी कचहरी कंदा। अॼु ॻाल्हायूं था काज़ी फैज़ बंदि नाते सां घणो वेठो ज्ञानी मोरे में ॾिनल सयाली बदशाह जे भाउ साईं डॉक्टर साहब हा डॉक्टर उनजे करे तमामु घणी हाणे काई साहब ठाहे त सुठी ॻाल्हि आहे त अलामा आया काज़ी जो प्यारो शागिर्द अलामा आया काज़ी जेॾी महिल वफ़ात करे दरिया में जंप जो ॾिने उहो वॾो मामो आहे के चवंदा ख़ुदि कची थे था चवंदा रब मिड़ई राम कयोसि बचाए रखियो त मां किताब मुतारफ़ करायो सिंधी मिज़ाज अहिड़ो फ़क़ीर माण्हू वॾा ई असूल कान असांजे मोरे जो साईं माला खे साईं दर मोहम्मद शाह इहे गुण जा चूंडियल हूंदा घणा दफ़ा मुलाक़ात पर हिकिड़ी इन थोरी मुंहिंजी मुख़्तसिर मुलाक़ात ॿुधायांव आख़िरी शहीद अब्दुल रज़ाक जई आयो हुज़ुर खाई ते उनखे सॼो काज़ी फैज़ मां थोरो देरि सां वरी हुते मिलाए करे हेॾां होॾां उते बि मुहाजरनि जे बारे में पुछियोसि त वीचारो चई पियो त मां रत जो कायल हा इहा मार मारे जेका आहे न इहो कोन थींदो अमन सोने इंसान इहा वॾी ॻाल्हि असांखे इहो ख़ुशनसीब असांजी चइबी ज़िंदगी जो आख़िरी प्रोग्राम जेको काज़ी फैज़ बंदि थियो उहो असां मोरे में ऐं जंहिंमें काज़ी फैज़ बंदि राग ॻायो पाण ॻायो ऐं काई साहिब जा कलाम मुंहिंजो दोस्त हूंदो सखर जो जेको जंहिंजो कलाम आहे ॾाढो ॾींहुं उन मूंसां लाहियो थियो अब्दुल लतीफ़ महर उन खां मां काज़ी फैज़ बंदि जा ॿ कलाम काज़ी साहिब ख़बर कान्हे ईंदा मुंहिंजी शाइरी ॻाइण उन ख़ुशीअ में ई पाण सबक़
अच्छा हिकिड़ी क़ीमत जी ॻाल्हि ॿुधायो भाई साहब आयो असांजे रोशन प्रोग्राम कयो पंहिंजे टाइम खां अॻु में टाइम ते फिक्स टाइम ते हाणे असां वटि त ख़बर अथव पाण टाइम खां पोइ प्रोग्राम थी वियो पोइ सयाली बख्शा वारनि कादी नज़ीर वारनि सभिनी चयो त हाणे तव्हां हीअं कयो काई साहब जे वठी हलो असांजी जाइ ते हुते तव्हां कचहरी कचहरी कयो त असां वटि हा जी जी काई साहब जो जेको पहिरियों साल मुंहिंजे ज़हन में ठही आयो न गर्मी हुजेसि ॾाढी गर्मी जा ॾींहं हुआ ऐं काई साहब पाए आयो फुल थ्री पीस टाए पाए पघर बघर ॾाढो थो काई साहब निकितो काई साहब खां मां पुछियो बि सही एॾी गर्मी लॻी पियो तव्हां फुल सूट पातो आहे हुन मूंखे जवाबु इहो ॾिनो असुरी में चाहे त हीउ जेको लिबास आहे अंग्रेज़ जो इहो माण्हू खे चुस्त थो रखे टाइट थो रखे असांजो जेको आहे सिंधी लिबास आहे न उहो ढिलो आहे उहो ईअं आहे जीअं ॾिसो कुर्सीअ ते माण्हू वेहे त टाइट पर जे खट ते वेहंदो त ॿाहिरि सो अॼु मां नौजवाननि में आयुसि न इन जे करे दानिस्तान मूंखे एतिरो रहणो ऐं मां फुल सूट पायां ॾाढी ॻाल्हि आहे ॿियो वरी हुन खां मूं पुछियोसि साईं इहो लॻी वेंदो तव्हांखे ज़िंदगी जो वॾे में वॾो जेको साफ़ हो अलामा आहे बिछो थधो साह भरे कि हा पर मुंहिंजी मां सोचियो साईं साहिबु हिते ई बीही वेंदो अलामा आहे फासी ते मुंहिंजी वरी हुनजूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं हुयूं ऐं असां त वरी मुख़्तलिफ़ ख़्याल मुख़्तलिफ़ तज़ाद मुख़्तलिफ़ दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॻोल्हाए किथे जो किथे सोचंदा आहियूं पर हुन अहिड़ो बिना असांखे सम्झायो का शइ आहे जेका हिन हस्ती खे हिन काइनात खे हलाए थी उहो ईअं आहे हाणे ट्रेन जी ज़रूरत आहे वरी बाप ते हाणे मोटर जी ज़रूरत आहे हाणे लाइट जी ज़रूरत आहे हाणे फोटोग्राफी जी ज़रूरत आहे उहा शइ पंहिंजे वक़्त सां पंहिंजे टाइम सां माण्हू ईजाद कंदो ईअं सम्झो त रब साईं इंसान जे लाइ बाबा हिन सफ़र ते हिते हिन शइ जी ज़रूरत पवंदी हिते वेंदे त हिन शइ जी ज़रूरत पवंदी हिते वेंदे त ऐं काई साहब जी लाइफ केतिरो एॾो बेज़रर एॾो ईमानदार ऐं पाण विञाइण वारो माण्हू हो हालांकि हिन जो कमु वॾो हो कमु हिन जो तमामु वॾो उहो शो न थियो आहे पर हीउ पाण खे सदाईं पोइ ते ख़र्चो बि हिन क़ौमी तहरीकुनि ते तमामु वॾो कयो ऐं जज़्बाती बि एॾो हिकिड़ो दफ़ो अयूब ख़ान जो हुजे पंहिंजो रिक्शा ते आयो काई साहब जेको आहे विच रस्ते ते वेही नारा बारा हणायसि उनमें काई साहब जे भितर हो लॻो छा था काज़ी फैज़मन वरी पैदा न त उन जो नाविल आहे 2222 उन में बि काफ़ी सारियूं अॻकथियूं थियल आहिनि या कॉम्प्रेसीअ जी जेका इंतिहा आहे त जेल में हो त बि वोटर लिस्टूं सिंधीअ में लिखण जे लाइ सिंधीअ में छपाइण लाइ स्ट्राइक कई बुख हड़ताल कई जेल में इहो सिंधी ॿोलीअ सां हुनजी कमिटमेंट हुई ऐं पंहिंजे वतन जे लाइ हुन जाखोड़ियो अहिड़ियूं ॻाल्हियूं त मां तव्हांखे खोड़ ॿुधाए सघां थो एॾो हिकिड़ो जज़्बाती क़िस्म जो माण्हू हो जो इहो कई ॿियो वरी तव्हांखे ख़बर आहे जेको दिलि असेंबली में ममता जेको ॿोली वारो जेको त उन में सिंध जे सभिनी अची वञी शाइरनि बाइकाट अकेलो माण्हू तव्हां स्पीच पढ़ी छा दुश्मन जे सलाम आहे हिन माण्हू नावेल आहिनि जा हिकिड़ो जिंसार हाणे हिन जा नावेल आहिनि 22 सूबा जी 22 सूबा जी
2222 आओ जगह साथ सुनगा क्या तो मार उड़ा मत ये किस में क्या शायरी जो किताब बि आहे दर्दन सदो दास्तान उन शायरी में बि इलाही सारो हुन ज़िक्र कयो आहे सही में शायरी पंहिंजो स्टाइल जो काका मिलाईंदो ये बेसिकली वो शायर तो कोन हो न पर वो जज्बो हो जो हुन खां ॻाल्हि हलाईंदो शायर न हुजण जे बावजूद किताब हिकिड़ो छपरायो किताब में जेको नवाब शाह मनुआबाद में हा सादी कापी या असांजो जेको हाणे जेको सफ़र आयो जेको पंहिंजी ज़िंदगी जो लिखियो हा। मुंहिंजो सफ़र किताब जेको हुन लिखियो ऐं उहो बि जेको तारीख़ी आहे उन में इहो पाण ज़िक्र कयो अथईं त मां हालाणीअ में ग़ुलाम रसूल शाह जेको नाज़िम हो ज़माने में जबकि पगार जी गिरफ़्तार जी कयो त उन जी उताक ते मां बीठो हुउसि ऐं अलाह जो नूरारीअ खे ॿुधंदो हाणे अलाह जो नूरारी असांजी क्लासिकल रागी उन खे ॿुधणु त वॾी ॻाल्हि हुई तॾहिं त हुन वटि इहे मौसीक़ीअ जा अंसर मौजूदु आहे हले हिन ॻाल्हि नूनारी खान साहब हो जो हिकिड़े दफ़े हिकु महफ़िल में हुजे घोटकी जे पासे सरदार अली गौर महर वॾो आयो हिन सां गॾु जीअं रात लाइ ॾिसी वेठो जीअं परे खां बि अली गौर भली आहे एतिरा साम्हूं ते एतिरी पाबंदी अहिड़े क़िस्म जा माण्हू हुया हींअर वॾी चमचागिरी जो दौरु आहे मुंहिंजे ॼाण मुताबिक़ त क़ाज़ी साहिब जा 11 किताब आहिनि हुन में हिकिड़ो अंग्रेज़ी किताब आहे त मां सम्झां थो त हिकिड़ो सियासतदान हिकिड़ो वकील ऐं वकील बि आला पाए जो ऐं उहो सियासत खे बि टाइम ॾिए पंहिंजे वकालत खे बि टाइम ॾिए ऐं वरी लिखणु पढ़णु ॾिए त इहा वॾी ॻाल्हि आहे मां सम्झां थो तव्हां इन कम खे कीअं था ॾिसो सही असुल में छा आहे त इहो कमु वॾो उन जे लाइ न आहे जेको पंहिंजे ज़िंदगी में सम्झे थो न छो जो ज़िंदगी त मुख़्तसर आहे त उन में उन्हनि खे घणा कम करणा आहिनि तव्हां रुगो शेख हयात जो मिसाल उस्ताद बुखारी जो मिसाल हिन हिकिड़ो मिंट बि वांदा न हुयो पर हुन खां पुछिबो हो न जीअं सियासत कई कहिड़ा कम कई साईं तव्हां हिन तकलीफ़ थी न पियो मां टेम सां पंहिंजो कमु कंदो आहियां टेम सां लिखंदो आहियां टेम सां मानी कंदो आहियां हर शइ कयां खपे बाक़ी इहो हूंदो आहे हिकिड़ो सुस्त माण्हू लिखंदो माण्हू जंहिंखां हुकुम न पुॼे रड़ियूं वठो कंदो त सही टेम खे तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां वॾी महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी अलाह सां तव्हांखे वॾी हयाती ख़ुशि हुजो